अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती सजावल ख़ान जे ड्रामे जे बारे में। सजावल ख़ान यानी हाजन तीवण जे ड्रामे जे बारे में। दोस्तों हिन में तव्हां टीज़र में ज़रूरु तव्हां ॾिठो हूंदो, जिथे हथियार हथ में आहिनि हाजन तीवणे खे ऐं कचे जे इलाइक़े में आहे। उते कुझु ॿिया माण्हू बि आहिनि, कुझु जंहिंखे अगवा करे आयो आहे हाजन तीवणो, कुझु ईअं दुश्मन, कुझु सॼण। कहाणी ईअं आहे त मतिलबु हाजन तीवणे खे मार धाड़ घणी ॾिनी वई आहे इन ड्रामे में। ऐं हेॾां वरी अहमद अली शेख सोनू मिर्ज़ा जो इश्क इहो बि ॾेखारियो वियो हो, टीज़र में तव्हां ॾिठो हूंदो ॻोठाणे हिसाब सां। ऐं रिमिशा शहज़ादी बि ॾाढो रंग रोगन कंदे पाण खे टीज़र में ॾेखारी वई हुई। हिन जो किरदारु बि हिकु बहितरीनु आहे। हिन टिनि साहेड़ियुनि जो किरदारु बि ज़बरदस्तु आहे, जंहिंमें लैबा, सोनू मिर्ज़ा ऐं जेको आहे दोस्तो टेई गॾनि। ऐं होॾां अहमद अली शेख जो हिकु सुठो किरदारु आहे। उन सां गॾोगॾु दोस्तो हीअ जेका बाक़ी अदाकार आहिनि, इन्हनि बि पंहिंजी अदाकारी सुठी निभाई आहे। ऐं वॾेरे बि जेको आहे ज़ुल्म जी इंतिहा कई आहे, ऐं पुलिस वारनि बि घटि न कई आहे। हिन ड्रामे में टीज़र में ॾेखारियो वियो आहे, पुलिस बि जेको आहे पंहिंजी ताक़त ॾेखारे पई। अहमद अली शेख उहो पंहिंजे अलॻि हिसाब सां, ऐं हेॾों हिन वॾेरे बि को घटिताई न कई आहे, टीज़र में ॾेखारियो। यानी कुल मिलाए जुलाए इन जो रिज़ल्ट इहो ई निकिरे थो त हीउ ड्रामो वॾो मार धाड़ वारो ड्रामो आहे वीरन जी बस्ती। ऐं हीउ ड्रामो कंहिंखां घटि न हूंदो। ऐं जॾहिं हीउ हाणे हलंदो त पोइ ॾिसंदो दोस्तो हीउ हज़ारनि में व्यूज़ खणंदो, छो त हीउ ड्रामो वीरन जी बस्ती सिंध टीवी वारनि जो आहे। मजू लाड़ बि त आहे न।